जी नाज़रीन, ही केविलिटी आहे, स्टेचू कोन्हे, ही पीउ खे पंहिंजो पुटु हथनि ते खणी आयो आहे। जी नाज़रीन, कंहिं बि वार्ड में, न्यूरो में कंहिं बि वार्ड में एसी कोन थी हले। एसियूं पयूं त आहिनि पर हलनि कोन थियूं। ही साम्हूं एसी पई आहे, हले कोन थी। ही हथ जा पखा माण्हू पाण खे हणी डॉक्टरनि जी एसी हले थी, खाई पी बि रहिया आहिनि ऐं मरीज़ जेके बदतर ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि त उन्हनि जो हिननि खे को अहसासु कोन्हे। पंहिंजे मरीज़ बि इंसान आहिनि, इंसानियत आहे त बसि रुगो हिननि खे पाण खे इंसान था सम्झनि। डॉक्टर पैसा घुरी रहिया आहिनि, सरकारी पगारूं बि खाई रहिया आहिनि ऐं जेके मरीज़ अचनि था ग़रीब आहिनि वीचारा, सरकारी इलाज कराइण जे लाइ ही उन्हनि खां पैसा घुरी रहिया आहिनि। जी साईं, तव्हांजो छा चवणो आहे हिन बारे में? जी नाज़रीन, हाणे असां तव्हांखे न्यूरो जे वार्ड में हाणे असां तव्हांखे वॉशरूमनि जी कंडीशन ॾेखारींदासीं त उते केतिरी मरीज़नि खे सहूलियत ॾिनी थी वञे ऐं कहिड़ी हालत लॻी पई आहे वॉशरूमनि सां। जी नाज़रीन, ही गंदगी ॾिसो, बाथरूम वॉशरूम में कीअं लॻा पिया आहिनि, केतिरी गंदगी आहे जो माण्हू मुंहुं ढके ऐं पोइ बि ॾिनो। सफ़ाई हिते का शइ बि न, असां धप में मरी विया आहियूं। नंढड़ा असांजा जेके मरीज़ आहिनि उन्हनि जो कोई इलाज कोन थो थिए पियो। इहा महिरबानी करे असांजो कोई एतिहाद जेका गर्मी आहे, पखो आहे, कोई काई बि ॻाल्हि न, इहा महिरबानी कंदा तव्हां असांजे मथां। मरीज़ खणी था अचो, नी मरीज़ रहंदे बीमार बि आहे, त उन जो छा इहो थींदो? रहंदे बीमार मरीज़ त रहंदे ई बीमार ई थी वेंदो न, कुझु त न थींदो। असां केविलिटी जे भरिसां न्यूरो में बीठा आहियूं, जंहिंमें वार्ड में मरीज़ ॾाढो परेशान आहिनि। गर्मी जी मौसम लॻी पई आहे, मरीज़ पखा घरों घुराइनि था त उन्हनि खे हवा थी लॻे ऐं एसी हिते पई आहे। ही एसी आहे जेका नाकारा लॻी पई आहे, घणे टाइम खां वठी हीअ एसी नाकारा बणी पई आहे त इन एसी खे कोई ठहिराए कोन थो ऐं ही पखा असां पखो बंदि लॻो पियो आहे। असां पंहिंजो घरो खणी आहियूं, एसियूं बंदि लॻियूं पियूं आहिनि, असांखे कुझु बि सहूलियत कोन्हे। पखो तव्हां कॾहिं खणी आया आहियो घरों? जीअं मरीज़ खणी आया आहियूं असां पखो खणी आया आहियूं। घणो टाइम थियो आहे? ॿियो ॾींहुं आहे, अॼु ॿियो ॾींहुं आहे। अॻ में ई बंदि लॻा पिया न आहिनि पखा। डॉक्टर अचनि था? डॉक्टर पखो बि पंहिंजे घरों खणी आया हो ऐं एसियूं बि ख़राबु लॻी पियूं आहिनि। का ॿी सहूलियत आहे तव्हांखे? को वॉशरूम वग़ैरह जी सहूलियत आहे? गंदगी लॻी पई आहे वॉशरूम में। जी नाज़रीन, ही ॾिसो, जॾहिं मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल वारा न्यूरोलॉजी वार्ड में पहुता आहिनि त ऑफिस मां डिस्पेंसर भॼी विया आहिनि, ऑफिस ख़ाली करे विया आहिनि त मतां असां खां के व्यू वरिता वञनि, मतां असां खां को हिसाब वरितो वञे जो असांजा कम सिधा न आहिनि। शफीक रहमान बुल्लो, चीफ रिपोर्टर सिंध, मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल। मज़लूम जो आवाज़, मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल।